Chemistry class now. बाब पंजो फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक चौथों हिस्सो पंजो बॉइलिंग पॉइंट। आवां आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजुला चन्ना। अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ूअ हूंदा बॉइलिंग पॉइंट, फैक्टर्स अफेक्टिंग बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट यानी टहकण जो दर्जो। The temperature at which a liquid changes into vapors is called the boiling point of the liquid. गर्मीअ जो अहिड़ो दर्जो जंहिं ते को बि पाणियाठ बुखारनि में तब्दील थी वञे त उन दर्जे खे बॉइलिंग पॉइंट सॾिजे थो। मिसाल जे तौर ते पाणीअ खे जॾहिं असां हीट ते रखंदा आहियूं त उन जो गर्मीअ जो दर्जो 25 खां मथे चढ़ंदो, 30 ताईं पहुचंदो, 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचंदो, 50-90 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचंदो। पर जॾहिं 100 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचंदो त इहो लिक्विड, इहो पाणियाठ बुखारनि में तब्दील थी वेंदो। हाणे कहिड़े दर्जे ते पाणियाठ बाफ़ में तब्दील थियो 100 डिग्री सेंटीग्रेड ते, त असीं इन 100 डिग्री सेंटीग्रेड गर्मीअ जे दर्जे खे इन पाणियाठ जो यानी पाणीअ जो टहकण जो दर्जो बॉइलिंग पॉइंट सॾींदासीं। असुल में छा थींदो आहे त लिक्विड जे अंदरि जेकी मालिक्यूल हूंदा आहिनि उहे हिक ॿिए सां इंटर मालिक्यूलर फोर्सिस जी मदद सां ॻंढियल हूंदा आहिनि। पोइ असां उनखे जॾहिं हीट ॾींदा आहियूं त उन्हनि जी काइनेटिक एनर्जी वधंदी आहे। उहे काइनेटिक एनर्जी वधण जे करे पंहिंजे इंटर मालिक्यूलर फोर्सिस खे टोड़े हिकिड़ो मालिक्यूल थी ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। हाणे जॾहिं मालिक्यूल खां अलॻि थी वेंदो आहे त उहे गैस जी सूरत अख़्तियार कंदा आहिनि। इन खे असां वेपराइज़ेशन पिणु चवंदा आहियूं त इहो बुखारनि में तब्दील थो थिए। पर जॾहिं इहो जेको वेपराइज़ेशन जो अमल थ्रू आउट लिक्विड थिए, तरे मां बि बॉयल थियणु लॻे, पासनि खां बि बुखार ठहणु लॻनि, जितां किथां तव्हांखे पाणियाठ में अंदरि बुड़बुड़ा ठहंदे नज़र अचनि ऐं उहो बाफ़ में तब्दील थी वञो त उनखे असीं बॉइलिंग सॾियूं था, टहकणु सॾियूं था। ऐं जंहिं दर्जे ते इहो अमल थिए थो उनखे टहकण जो दर्जो बॉइलिंग पॉइंट सॾिजे थो। The temperature at which a vapor pressure of a liquid becomes equal to atmospheric pressure is called the boiling point of the liquid. गर्मीअ जो अहिड़ो दर्जो जिते कंहिं बि लिक्विड जा वेपर प्रेशर, कंहिं बि लिक्विड जा जेको बुखारनि जो दबाव आहे उहो जॾहिं एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि थी वञे त उन गर्मीअ जे दर्जे खे बॉइलिंग पॉइंट चइबो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो हिकिड़े कंटेनर में पाणियाठ भरियल आहे त उन जे मथां एटमॉस्फेरिक प्रेशर, एटमॉस्फेयर जो जेको दबाव आहे, फिज़ा में मौजूदु गैसुनि जो दबाव उन पाणियाठ जी सरफेस ते मौजूदु हूंदो आहे। हाणे पाणियाठ जे अंदरि त वेपर प्रेशर मौजूदु आहे, पर उहो वेपर प्रेशर एतिरो कोन्हे को जो हिन एटमॉस्फेरिक प्रेशर खे हटाए उनखे उन सां कंपीट करे ऐं उन में मथे उहे वेपर्स शामिल थी वञनि। तंहिंजे करे हीउ जेको पाणियाठ आहे इहो बॉयल कोन थींदो। असीं छा कंदासीं, इन खे ॾींदासीं हीट, गर्मी ॾींदासींसि त छा थींदो, इन जे अंदरि हीउ जेको पाणियाठ आहे उन जे अंदरि छा थींदो, वेपर्स ठहंदा, गैस ठहंदी। गैस कीअं ठहंदी, हे जेके अंदरि मालिक्यूल आहिनि उहे हिक ॿिए खां टुटंदा, उन्हनि में अंदरि हीट जी तवानाई भरिजंदी, उहे हिक ॿिए खां टुटंदा त गैस में तब्दील थींदा। हाणे जेतिरी गैस वधीक अंदरि लिक्विड में ठहंदी त उनजो दबाव थींदो, उनखे असां चऊं था वेपर प्रेशर। हाणे इहो वेपर प्रेशर जेको लिक्विड जे अंदरि गर्मीअ जे करे ठहे थो पियो, इहो जेॾी महिल जो हिन जे बराबरि थी वियो एटमॉस्फेरिक प्रेशर जे, त इनखे इहो टोड़े हीउ जेको वेपर प्रेशर आहे जॾहिं बराबरि थी वेंदो त इहो बॉयल थियणु लॻंदो। यानी हिन जा जेके बुखार आहिनि, वेपर्स आहिनि, उहे मथे हिननि वेपर्स सां गॾु शामिल थी वेंदा। गर्मीअ जो अहिड़ो दर्जो जिते पाणियाठ जो वेपर प्रेशर इन एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि थी वञे त उनखे असीं बॉइलिंग पॉइंट सॾींदा आहियूं। इहो ई सबबु आहे
जो सी लेवल ते पाणी जो मिसाल था खणूं, समुंड जी सितह सां गॾु जेका ज़मीन आहे उते एटमॉस्फेरिक प्रेशर वधीक आहे त पाणीअ जी बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड आहे। मथे वियासीं जबल ते, उते एटमॉस्फेरिक प्रेशर घटियो त उते ॾिसो त पाणी छा थिए थो, बॉइल थिए 93 डिग्री सेंटीग्रेड ते। हाणे हिते जीअं जीअं मथे था वञूं त इहो जेको ही वारो एटमॉस्फेरिक प्रेशर आहे उहो घटिजंदो थो वञे, त हेठां बि असांखे ओतिरी हीट घटि थी ॾियणी पवे त उहो बॉइल थियणु शुरू थो थी वञे। अञा मथे वेंदासीं त तव्हां ॾिसो त तमामु घणो मथे जिते हवाई जहाज़ हलनि था उते था पहुचूं त उते एटमॉस्फेरिक प्रेशर अञा घटि आहे, तक़रीबन 20,000 फुट मथां ईअं ते उते पाणी बॉइल थिए थो 79 डिग्री सेंटीग्रेड ते। यानी जेको बॉइलिंग पॉइंट आहे उहो एटमॉस्फेरिक प्रेशर ते डिपेंड करे थो। फैक्टर्स अफेक्टिंग बॉइलिंग पॉइंट। बॉइलिंग पॉइंट ते असरअंदाज थींदड़ फैक्टर नंबर पहिरियों आहे एटमॉस्फेरिक प्रेशर। द बॉइलिंग पॉइंट इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एटमॉस्फेरिक प्रेशर। बॉइलिंग पॉइंट जेको आहे उहो एटमॉस्फेरिक प्रेशर सां सिधी निस्बत रखे थो। हायर द एटमॉस्फेरिक प्रेशर, हायर विल बी द बॉइलिंग पॉइंट एंड वाइस वर्सा। एटमॉस्फेरिक प्रेशर वधीक हूंदो त बॉइलिंग पॉइंट बि लिक्विड जी वधीक हूंदी, ऐं जेकॾहिं हुन जो उबतड़ कयूं एटमॉस्फेरिक प्रेशर घटि आहे त बॉइलिंग पॉइंट बि लिक्विड जी घटि हूंदी। जीअं तव्हांखे असां सवेर सम्झायोसीं त हिन लिक्विड जी सरफेस जे मथां एटमॉस्फेरिक प्रेशर जेको आहे उहो मौजूदु आहे। हवा जा जेके गैसुनि जा मालिक्यूल आहिनि उहे उन जे मथां हिकिड़ो दबाव क्रिएट कयूं बीठा आहिनि। असां हिन लिक्विड जे अंदरि सम्झूं था त वेपर प्रेशर मौजूदु आहे, पर उहो तमामु घणो कोन हूंदो आहे, घटि हूंदो आहे। हाणे छा थींदो, हेॾे मथां जेतिरो एटमॉस्फेरिक प्रेशर वधीक हूंदो ओतिरो असां हिन खे हीट कंदासीं। हिन में जॾहिं तमामु घणो एटमॉस्फेरिक वेपर प्रेशर ठहंदो जेको हिन जे बराबरि थींदो तॾहिं हे बॉइल थींदो। जेकॾहिं एटमॉस्फेरिक प्रेशर घटिजी वञे, इन लिक्विड खे खणी असां मथे हले वियासीं त हुते एटमॉस्फेरिक प्रेशर घटि आहे त हिन खे हीट बि घटि ॾियणी पवंदी, घटि हीट ते बॉइल थींदो। तॾहिं असीं चऊं था त बॉइलिंग पॉइंट एटमॉस्फेरिक प्रेशर सां सिधी निस्बत रखे थी। Boiling point can be increased by increasing atmospheric pressure. Boiling point जेका आहे कंहिं बि लिक्विड जी उहा एटमॉस्फेरिक प्रेशर गैसुनि जो जेको दबाव आहे उहो वधाइण सां वधाए सघिजे थी। मिसाल जे तौर ते प्रेशर कुकर जेको असीं घर में इस्तेमालु कंदा आहियूं उन में छा थींदो आहे त असां प्रेशर कुकर में हिकिड़ो प्रेशर जेको आहे वधीक गैसुनि खे अंदरि उते असां फासाए छॾींदा आहियूं जेको इन लिक्विड जे मथां तमामु घणो दबाव पैदा कंदो आहे। पोइ छा थींदो आहे, असां हिन खे जॾहिं हीट कंदा आहियूं त इन में अंदरि जेको मौजूदु पाणी आहे उहो हाणे 100 डिग्री सेंटीग्रेड ते बॉइल कोन थींदो। मथां जो दबाव घणो अथसि तंहिंजे करे हुनखे घणी गर्मी खपे, 100 डिग्री सेंटीग्रेड खां सवाइ गर्मी खपे तॾहिं उहो बॉइल थींदो। इन जो फ़ाइदो इहो आहे त पाणी जेकॾहिं 100 डिग्री सेंटीग्रेड ते बॉइल थी वेंदो त इन चांवरनि मां इहो पाणी ॿाहिरि निकिरी वेंदो, गर्मी बि खणी वेंदो ऐं बाफ़ में तब्दील थी वेंदो। पर जीअं त इनखे असां घणो प्रेशर ॾिनो आहे त पाणी हिते मौजूदु रहंदो, बाफ़ न थींदो, ऐं जेतिरो मौजूदु रहंदो ओतिरी घणी गर्मी खणंदो। त घणी गर्मी खणण जे करे छा थींदो, इहो तमामु जेको हीटेड वाटर आहे उहो अंदरि हिन में मौजूदु जेका दाल हूंदी आहे, जेको गोश्त हूंदो आहे, जेका सब्ज़ी हूंदी आहे उन खे जल्दी ॻारे छॾींदो आहे। नंबर ॿियों फैक्टर आहे नेचर ऑफ लिक्विड। बॉइलिंग पॉइंट डिपेंड्स अपॉन द नेचर। फॉर एग्जांपल पोलर लिक्विड्स हैव higher boiling points and non-polar liquids have lower boiling points. Boiling point लिक्विड जी नोयत ते पिणु दारोमदार रखे थी। हिकिड़ा लिक्विड्स आहिनि पोलर, कुतुबी पाणियाठ, ऐं ॿिया आहिनि गैर कुतुबी पाणियाठ। कुतुबी पाणियाठ जेके आहिनि उन्हनि जी बॉइलिंग पॉइंट वधीक हूंदी आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, हे पोलर सब्सटेंसिस आहिनि, उन में अची थो वञे हाइड्रोजन बॉन्डिंग वारा अमोनिया आहे त हुनजो बॉइलिंग पॉइंट आहे -33 आहे। पाणी आहे उनजो 100 आहे। हाइड्रोजन फ्लोराइड जो 20 डिग्री सेंटीग्रेड आहे। मीथनोल जो 65 डिग्री सेंटीग्रेड आहे। जिन में वरी डायपोल आहिनि उन्हनि जो -192, -88, -62 ऐं 97। पर जेको नॉन पोलर सब्सटेंसिस आहिनि उन्हनि जी बॉइलिंग पॉइंट्स ॾिसो तमामु घणी घटि आहे। नाइट्रोजन जो आहे -126, तव्हांजो असांजो सिलिकॉन टेट्रा हाइड्राइड जो आहे -112, ऐं जर्मेनियम हाइड्राइड जो आहे -90, ब्रोमीन जो आहे 59।
जेको पोलर लिक्विड्स हूंदा आहिनि उन्हनि जा पाण में जेके इंट्रोमालिक्यूलर फोर्सिस हूंदा आहिनि उहे वधीक मज़बूत हूंदा आहिनि, इन जे करे उन्हनि जी बॉइलिंग पॉइंट बि वधीक हूंदी आहे। नॉन पोलर जेके लिक्विड्स हूंदा आहिनि उन्हनि जो पाण में इंट्रोमालिक्यूलर फोर्सिस कमज़ोर हूंदा आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जी बॉइलिंग पॉइंट पिणु घटि हूंदी आहे। इंटरमालिक्यूलर फोर्सिस, बॉइलिंग पॉइंट डिपेंड्स अपॉन द इंटरमालिक्यूलर फोर्सिस ऑफ लिक्विड्स। बॉइलिंग पॉइंट जो इंटरमालिक्यूलर फोर्सिस ते पिणु दारोमदार हूंदो आहे। अहिड़ा लिक्विड जिन खे स्ट्रांगर इंटरमालिक्यूलर बॉन्ड्स आहिनि उन्हनि जो बॉइलिंग पॉइंट पिणु तमामु घणो हूंदो आहे, छो त उहे पाण में मज़बूती सां ॻंढियल हूंदा आहिनि। लो बॉइलिंग पॉइंट जो मतिलबु आहे त पार्टिकल्स आर मोर लाइकली टू लीव लिक्विड सॉल्यूशन। अहिड़ा जेके सॉल्यूशन आहिनि, लिक्विड आहिनि जंहिंजी लो बॉइलिंग पॉइंट आहे, माना उन्हनि जा जेके पार्टिकल्स आहिनि उहे आसानी सां पंहिंजे लिक्विड खे छॾे गैस में तब्दील थींदा वेंदा। वीकर इंटरमालिक्यूलर फोर्सिस जो मतिलबु आहे लोअर बॉइलिंग पॉइंट। लोअर बॉइलिंग पॉइंट जो मतिलबु आहे मोर वेपर, तकड़ा उन जा जेके आहिनि बुखार ठहंदा, ऐं तकड़ा बुखार ठहंदा त माना हाई वेपर प्रेशर उन्हनि जो क्रिएट थींदो आहे। हाई बॉइलिंग पॉइंट जो मतिलबु आहे स्लो एवापोरेशन, आहिस्ते आहिस्ते बुखार ठहंदा। इफ इंटरमालिक्यूलर फोर्सिस आर द सेम, जेकॾहिं ॿिनि शयुनि जो इंटरमालिक्यूलर फोर्सिस साॻियूं आहिनि, ॿिनि मुरकबनि जो इंटरमालिक्यूलर फोर्सिस साॻा आहिनि, त पोइ उन्हनि जे फार्मूला वेट खे ॾिसो। हेवियर मालिक्यूल हूंदा त उन्हनि जी बॉइलिंग पॉइंट जेका आहे उहा वधीक हूंदी आहे। स्ट्रेंथ ऑफ इंटरमालिक्यूलर फोर्सिस जेकॾहिं तव्हांखे यादि करणा आहिनि त यादि रखो त हाइड्रोजन बॉन्ड वधीक मज़बूत हूंदो आहे डायपोल डायपोल फोर्सिस खां, ऐं डायपोल डायपोल फोर्सिस वरी लंडर डिस्पर्शन खां वधीक मज़बूत हूंदा आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो मुरकब आहे जेको लंडन डिस्पर्शन फोर्सिस जे करे पाण में मिलियल आहे, ॿियो मुरकब डायपोल डायपोल जे करे पाण में मिलियल आहे, ऐं टियां मालिक्यूल हाइड्रोजन बॉन्डिंग जे ज़रिए पाण में मिलियल आहिनि, त बॉइलिंग पॉइंट कंहिंजी वधीक हूंदी? हाइड्रोजन बॉन्डिंग जी, अहिड़े मुरकब जी जंहिंमें हाइड्रोजन बॉन्ड मौजूदु आहिनि, छो त इहो वधि में वधि मज़बूत इंटरमालिक्यूलर फोर्स आहे। नंबर चोथों असां वटि फैक्टर आहे एडिशन ऑफ सॉल्यूट। बॉइलिंग पॉइंट इंक्रीज़िस विद द एडिशन ऑफ सॉल्यूट। कंहिं बि लिक्विड में जेकॾहिं तव्हां सॉल्यूट का बि शइ ॻरंदड़ उन में विझंदव त हुनजी बॉइलिंग पॉइंट वधीक थी वेंदी। मिसाल जे तौर ते पाणी जेको आहे उहो 100 डिग्री सेंटीग्रेड ते बॉइल थींदो आहे, पर जेकॾहिं हुन में तव्हां लूणु विझी छॾींदव त हाणे उहो 100 डिग्री सेंटीग्रेड ते कोन बॉइल थींदो, वधीक गर्मी पद ते उहो बॉइल थींदो। छो त ॾिसो, प्योर हिकिड़ो तव्हां वटि मिसाल जे तौर ते पाणी आहे, हाणे उनजो जेको आहे सो उनजी सरफेस जेका आहे उन ते पाणी जा मालिक्यूल तमामु घणा मौजूदु हूंदा, तंहिंजे करे उहे आसानी सां हितां निकिरंदा वेंदा, ऐं जेको एटमॉस्फेरिक प्रेशर आहे उन जे साम्हूं हिननि जो वेपर प्रेशर तमामु घणो ऐं जल्दी ठहंदो वेंदो। पर जेकॾहिं उन में सॉल्यूट ऐड कयोसीं त हाणे सरफेस एरिया ते तव्हां ॾिसो त जेके इन लिक्विड जा जेके मालिक्यूल आहिनि उहे त ॿाहिरि निकिता, गैस में तब्दील थियनि था, पर जेको सॉल्यूट आहे उहो उन्हनि खे रंडाईंदो, सरफेस ते उहो जॻह विलारियूं बीठो हूंदो, तंहिंजे करे उन्हनि मंझां घणा मालिक्यूल जेके आहिनि उहे ॿाहिरि एवापोरेट न थी सघंदा आहिनि। तंहिंजे करे लोअर वेपर प्रेशर ठहंदो त असांखे अञा घणी गर्मी ॾियणी पवंदी त जीअं ॿिया जेके मालिक्यूल आहिनि उहे बि निकिरंदा ॿाहिरि, गैस में तब्दील थींदा वञनि। ईअं जेको सॉल्यूट आहे उहो बॉइलिंग पॉइंट में इज़ाफ़ो कंदो आहे। इन खे साइंस में असीं एलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट पिणु सॾींदा आहियूं। अॼोको लेक्चर हिते ख़तमु थियो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।